नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चोटियारियूं मां ख़बर ॾींदा हलूं त टंडो मिठा खान जे वापारी खे ज़मींदार पारां ॾिनल 20 लख खां वधीक मालियत जो चेक कूड़ो निकितो। वापारी टेलराम दां खणी चोटियारो थाणे ते पहुची वियो। वापारी जी मदियत में ज़मींदार मारख राजड़ मथां कूड़े चेक ॾियण ऐं फराड जो केस दाख़िल कयो वियो। हिन सिलसिले में वापारी ॼाणायो त ज़मींदार असां वटां ज़री ज़मीन लाइ भाण ॿिज समेत रोक रक़म खणंदो, इन जे एवज़ असांखे कूड़ो चेक ॾिनो। इन बावजूद खेसि वहिंवार करण लाइ चयो, पर ज़मींदार को बि वहिंवार न कयो। इन बाद अॼु केस दाख़िल करायो वियो, जॾहिं त गिरफ़्तार ज़मींदार मारक राजड़ चयो आहे त वापारी व्याज मथां व्याज लॻायो। असांखे अदालत सगोरी मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। होॾां SHO नबी बख़्श लाशारी ॿुधायो आहे त केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सुभाणे सूमर ॾियारे ते जवाबदार खे लाॻापियल कोर्ट सगोरी में पेश कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।